पेश आहे अली बाबा जे नाविल अरोड़ जी जंग मां सरज़मीन सिंध जे जंगन ऐं नंगन जी हिफ़ाज़त ख़ातिर पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई अमरता माणींदड़ अज़ीम महाराजा दाहिर जी शहादत वारो मुंतख़ब टुकरो। आवाज़ मुर्तज़ा नाज़। अरोड़ जो मैदान आहे, भर में सिंधु दरिया जो मस्त छोड़ियूं पियूं कपर सां मथो खणनि। साम्हूं अरोड़ जे किले ते सिंध जो झंडो हवा में उॾे। हेठि जंग जे मैदान ते सिंधियुनि ऐं धारियुनि जी फ़ौज जो मुक़ाबिलो जारी आहे। सिंधी वॾी बहादुरी सां दुश्मन खे पिया ललकारींदा। तलवारुनि जा चिमकाट, ढालुनि जा ज़ुकाट, हाथियुनि जी चिंगार, घोड़नि जी हिनकार, उठनि जो करकड़, रड़नि ऐं रणावट। सिंधी सेना जे विच में राजा दाहिर वॾे शान ऐं शौक़त सां सिंगारियल हाथी ते सुवार जंग जे मैदान में बीठो दुश्मन खे ललकारे। संदसि मुंहं ते जोश ऐं जोलान आहे। हेठि सिंधी जूझार वॾी हिमत सां पिया विढ़नि। मथे आसमान ते छिटा छिटा ककर मौजूदु आहिनि। अञा सिज न लथो आहे, पर ओलह जे शफ़क़ जा रंग पखिड़िजी रहिया आहिनि। ओचितो आसमान में बिज चमके थी, ककर गजगोड़ कंदो ऐं सिज ओलह में डुबी हणी ककरनि में मुंहुं लिकाए छॾियो आहे। ओचितो जंग बंदि करण जो नकारो वॼे। ॿई लश्कर आम्हूं साम्हूं पंहिंजे माॻनि में ॻोल्ही रहिया आहिनि त राजा दाहिर जो कीर्तवान ते हाथी खे वापसि लौटाए। पर परियां सिंधियुनि आवाज़ पिया अचनि, असांखे बचायो, असांखे बचायो। राजा दाहिर उहे रड़ियूं ॿुधी यकदमि वापसि दुश्मन जे लश्कर में झोके पवे। अञा हाथी अॻिते वधे थो त जंग बंदि थियण खां पोइ बि मथसि तीरनि जी बारिश शुरू थी वञे। ऊंदाही तेज़ी सां छाइजंदी वञे। हथ न ॾिसे हथ। अरोड़ जे जबलनि मथां मूंसून हवाउनि जा घेरा भयानक आवाज़ में पिया अचनि। रखी रखी उतर खां बकराल बंदक आई चिमकाट थी करे। अरोड़ जे जबलनि हेठां जहिड़ो कर धरती ॾुॾे, पड़ालो पैदा थी वियो। सिंधी जूझारनि जे हथनि में तरानूं आहिनि, पर उहे उन महिल कुझु बि नथा करे सघनि जो दाहिर अकेलो हाथीअ ते सुवार दुश्मन जे लश्कर में घिर थी चुको आहे। ऐं पोइ उन जे छांइजंदड़ धूड़ ऊंदाही लॻाईंदे सिंध जी क़िस्मत जो सूरज हिकु सिधे वक़्त लाइ ग़ुरूब थी वञे थो। सॼी सिंध तेज़ मथां धूड़ अंधेरो छाईंदी वञे थो। सिंधु दरिया जे पाणी में केतिरा ई लाश तरी रहिया आहिनि। सिंधु दरिया जो पाणी अंदरि में ॻाढ़ो थी वियो आहे। जूझार में योधनि जे वहियल रत सिंधूअ खे सुर्ख़ करे छॾियो आहे। परियां अरोड़ जे किले जे बुर्ज में बीठल महाराणी लाॾीअ खां रड़ियल थी वञे। केतिरा ई लाभाग थियनि ऐं अरोड़ जे आकाश ते 11 तारीख़ जो भयानक, ग़मनाक ऐं उदास चंड उभरी निर्वार थियनि।